नाज़िम वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान दुनिया लाइ सामूंडी ट्रेड रूट साबित थींदो। पाकिस्तान विच ॾखण ऐं विच ओभर जे विच में वापारी मर्कज़ बणिजी सघे थो। कराची पोर्ट, पोर्ट कासिम ऐं ॿियनि बंदरगाहुनि खे जदीद बणाए रहिया आहियूं। कराची में मैरी टाइम एक्सपो खे ख़िताब कंदे एहसन इक़बाल वधीक चयो आहे त पाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी लाइ पुरकशिश हंधि आहे। तवानाई, IT ऐं मादनियात में सीड़पकारी जा मौक़िआ आहिनि। नाज़रीन हिकु भेरो ॿिए तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान दुनिया लाइ सामूंडी ट्रेड रूट साबित थींदो। पाकिस्तान विच ॾखण ऐं विच ओभर जे विच में वापारी मर्कज़ बणिजी सघे थो। कराची पोर्ट, पोर्ट कासिम ऐं ॿियनि बंदरगाहुनि खे जदीद बणाए रहिया आहियूं। कराची में मैरी टाइम एक्सपो खे ख़िताब कंदे एहसन इक़बाल वधीक चयो आहे त पाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी लाइ पुरकशिश हंधि आहे। तवानाई, IT ऐं मादनियात में सीड़पकारी जा मौक़िआ आहिनि।